वापडा जी निष्कारी मजदूर टहार एग्रो यूनियन असगर बिजानी और मजदूर वापडा जी निष्कारी पावर हाउस जी निष्कारी वापडा जी निष्कारी कंपनियन के निष्कारी वापडा जी निष्कारी मजदूर नाज़रीन असां कंदकोट वापडा में मौजूद आहियूं जिथे जेको आहे त वापडा हाइड्रो यूनियन लाड़कान डिवीज़न जो सदर मीर असगर बिजरानी साहब असां वटि मौजूद आहे। साईं को पुछा कंदासीं वापडा जी निजकारी सां आवाम खे कहिड़ो फ़ाइदो आहे, मुलाज़िम खे कहिड़ो फ़ाइदो आहे। ये तो ॿुधाईंदो हलां त वापडा जी निजकारी सां फ़ाइदो को बि न आहे, नुक़सानु आहे। कंज्यूमर के भी नुक़सान है, छो जो जॾहिं निजकारी थींदी त प्राइवेटाइज़ेशन ॾे हली वेंदी त बिजली महांगी थींदी ऐं उहो असांजो आम आवाम बर्दाश्त न करे सघंदो। ऐं मुलाज़िमनि में भी इहा बेचैनी आहे त इहा डाउन साइज़िंग कंदा ऐं 55 सालनि खां मथे रिटायर कंदा ऐं बिजली महांगी थियण जे करे माना तव्हां सम्झो था त असांजो अवाम एतिरो अॻे ई बिजली महांगी मिली रही आहे, हाणे उहा अञा महांगी थींदी प्राइवेट थियण जे करे त उहा बर्दाश्त न करे सघंदा। ऐं ख़ासि करे हिन हुकूमत का भी पगार वधाई न आहे, महांगाई 200% वधी वई आहे पर पगार हिननि में का भी 1% भी न वधाई आहे। इहो एतिजाज असांजो इन जे करे बि हुयो त पगारूं वधायूं वञनि ऐं जेको प्राइवेटाइज़ेशन जो IMF के विकिणणु चाहिनि था इहो असां विकिणणु न छॾींदासीं। असां मुलाज़िम हाइड्रो यूनियन जे प्लेटफार्म तां वधीक बि लाइ अमल जोड़े वधीक एतिजाज कंदासीं ऐं इस्लामाबाद लाइ धरणे जे लाइ बि तयारियूं हलनि पियूं। असांजा क़ाइदीन असां सां टच में आहिनि ऐं इंशाअल्लाह असां जेकॾहिं इहे मुतालबा न मञिया विया त असां इस्लामाबाद में बि धरणो वठंदासीं। सही मसला इहे आहिनि त असांजा जेके एम्प्लॉइज़ आहिनि कोटा हूंदी आहे उहा बि नथी मिले ऐं जेके पघारूं आहिनि उहे बि जेको आहे सो वधायूं नथियूं वञनि ऐं असांजे जेके गाॾियूं मिलंदियूं आहिनि जेके TNP वग़ैरह या ॿियो को सामान हूंदा आहिनि उहे बि माना अञा ताईं का बि असांखे फैसिलिटी न मिली आहे। जीअं सामान कंडक्टर हूंदो आहे, ट्रांसफार्मर हूंदा आहिनि, उहे इन ताईं माना न मिलिया आहिनि। कंडक्टर पुराणो हुजण जे करे बार बार टुटे थो, मुलाज़िमनि खे तकलीफ़ थिए थी, असांजा लाइनमैन लाइन स्टाफ उन्हनि खे बार बार इहे जेको आहे सो इहे ॻंढणियूं पवनि थियूं, इहे वधीक तकलीफ़ूं आहिनि। निजकारी जे हवाले सां कल्ह तव्हां एतिजाज बि कयो। निजकारी में कोई फ़ाइदो न आहे। वापडा के निजकारी करण जे लाइ तक़रीबन जेको आहे वापडा मुलाज़िमनि खे बि नुक़सानु आहे। उन्हनि खे डाउन साइज़ करे उनखे नौकरी मां कढियो वेंदो ऐं अॻ में ई वापडा मुलाज़िमनि में अपार्टमेंट न थी आहे, भर्तियूं न थियूं आहिनि। उनखे गवर्नमेंट खे अञा खपे त वापडा में नौकरियूं ॾे। कंहिं बि हुन महकमे में जेका नौकरियूं न ॾिनियूं वयूं आहिनि ऐं वेतर जेका ॾेई निजकारी करे सरकारी मुलाज़िमनि खे बि जेको आहे ॿाहिरि कढियो वेंदो ऐं बिजली अॻ में ई महांगी आहे ऐं बिजली खे वरी जेको आहे अञा महांगो कयो वञे थो। अञा इहे सलाहूं बि जेको आहे हलंदियूं हूंदियूं, ज़ाहिर आहे त जेको आहे बिजली खे IMF वारनि सां जेके हिन जा मुआइदा जेके थियल आहिनि, जॾहिं खां वठी हुकूमत आई आहे तॾहिं खां वठी IMF खां ॿाहिरि भॼे ई कोन थी, काॾे वञे ई कोन थी, छो त उन्हनि सां ई हली करे जेको आहे सॼा मुआइदा जेको हलनि था पिया। त हाणे जॾहिं वरी वापडा खे जेका विकिणण जो जेको मनसूबो आहे उहो जेको माना नाजाइज़ तरीक़े सां जेको आहे कयो वेंदो ऐं उहो जेको आहे सॼो जेको आहे नुक़सानकार आहे। अवाम जी बिजली जेका अञा बि महांगी थींदी, अवाम खे को जेको आहे फ़ाइदो न आहे। महांगाई ॾिसो था तव्हां केॾी वधी वई आहे। अॻिते लाइ असां जेको आहे वरी हिकु दफ़ो जेको आहे असां जेको आहे कॉल ॾिनी आहे मथियनि असांजे जेको आहे निमाइने जेको आहे साईं अब्दुल लतीफ़ निज़ामानी साहिबु, वरी अॻिते जेकॾहिं असांखे चयो वियो त जेको आहे धरना हणो या जेको आहे असां रोडनि ते निकिरण जे लाइ चयो वियो त असां कंदासीं। जेकॾहिं असांखे इस्लामाबाद ताईं जेको आहे वञिणो पियो, असांखे घुरायो वियो त असां इंशाअल्लाह वेंदासीं, पंहिंजी जेका रत बि ॾींदासीं ऐं निजकारी इंशाअल्लाह न करणु ॾींदासीं। तव्हां हाइड्रो यूनियन जा गवर्नर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो इहो ई चवणु हुयो त निजकारी करण सां अवाम ऐं मुलाज़िमनि खे वॾो नुक़सानु आहे। निजकारी जेको आहे त बंदि न कई हुई त इस्लामाबाद जो असां घेरो कंदासीं, घेरो तंग कंदासीं, उते एतिजाज बि कयो वेंदो ऐं वधीक लाइ जोड़ींदासीं। नज़ीर मेराणी, सोच TV, कंदकोट।